फिर ही रमजान अली मिंबर पे सजे पासे को हसन मुजतबा जा बैठे, खब्बे पासे को करबला जो दवा। अचानक ॻाल्हाईंदे अली बादशाह हसन अमीर को पूछो, हसन पुत्र अज रमजान जी काईंदारी के बाबा तेरी अली जी अखिन मां लुट बिगड़िया, रीश अक़दस मां पानी जमीन ते किरण लगो। हाणे ॿियो जुमलो हसन खां बाद हुसैन को था पुछनि, हुसैन पुट बाक़ी रमजान में घणा ॾींहं आहिनि? फरमाइनि बाबा 17। बिन्ही के सजे अली बादशाह भागो। ओ जॾहिं महिल रुखसारनि सां रुखसार मिलाए अली मिंबर ते रोअण शुरू कयो। बिन्ही पुटनि पुछो बाबा रुगो छो था? फरमाइनि था हिन ई महीने में एक शकी जे हथारों मां अली जी ॾाढ़ी के रत सां ख़िज़ाब कयो। मां एतिरो लफ़्ज़ चयो आहे 1400 साल ऐं 40 साल अॻियां मंज़ूर को ॿुधी 2:30 बजे रात जो तव्हां रो था वेठा। तव्हां ॿुधायो ॾींहुं हूंदो चिटो ॾींहुं हसन हुसैन रोअंदा अची उन्हनि भेणुनि खे जो ॿुधायो हूंदनि जेके आयूं ईद करण। उन्हनि भेनरुनि जो उन्हनि न्याणियुनि जो हाल छा? नफ़्सियाती जुमलो तो जवां मां पुट जी औलाद तो मौला ईअं गंज थिया दोहटरा सब पुट जी औलाद कोन्हे, न्याणीअ जी औलाद जो तजर्बो रखण। जेकॾहिं पीउ खे कुझु बि थिए पुट वेठो बि भले हुजे, न्याणीअ जूं दाहूं पयूं लाड़ करने वारो करें करें असां वटि बेगर्दी थींदी आहे। न्याणियूं ॼमंदियूं आहिनि असां रंज थींदा आहियूं। हे मुंहिंजा हथ अथव, कॾहिं न्याणियुनि जे ॼमण ते रंज न थींदो। मुंहिंजे मौला जन घर आया, इहा जेका अरिड़हीं रमज़ान गुज़रियो इहो वारो हुयो अली जे नंढड़ी न्याणी जनाबे उम्मे कुलसूम वटि अली जे रोज़े खोलण। मुंहिंजे आका जन खे वेठा सैयदा अची मानी रखी जवन जी खीर जो प्यालो लूण जो। रोज़ा रखण वारा जेके वेठा तव्हां सभिनी खे ख़बर आहे रोज़न रखण खां पोइ कमज़ोरी कई थी। अली जे जिस्म जी कमज़ोरी ॾिसी साइण कंदो हो खीर। पुट तोखे ख़बर आहे त मां कॾहिं नबी जे सुन्नत जे मुखालिफ़त में हलियो ई न। बाबा कीअं फरमाइनि त सॼी ज़िंदगी रहमतुल लिल आलमीन हिकिड़ो खाधो खाधो। मां अली कॾहिं 2 खाधा गॾिजी खाधा आहिनि। बाबा साईं छो न था खाओ? ये जेके वेठा आहियो अली वारा, अली जो दर्स ॿुधो। मौला जन फरमाइनि त जेकी 2 क़िस्मनि जो खाधो गॾु था खाइनि उन्हनि खां पुछा कई वेंदी तूं हेतिरा खाधा खाधा कंहिं ग़रीब जी चुल्ह विसायल हुई त उनखे तूं केतिरो ॾेई आहीं? धीअ सभु खण बसि लूणु रख है। अली मौला लूण सां रोज़ो खोलियो। रोज़े खोलने खां बाद मुझे मौला जन ताक़ीबात शुरू कई। ताक़ीबात पढ़ण खां बाद मुझे मौला जन वरी मुसल्लो बिछाया। किताब लिखन था अली जे चेहरे ते उदासी हर हर न्याणी वठी कदमनि ते हथ रखी कनि बाबा अज बाहर पूरी वरी मथे को करे मुरे ॾिसो त सही हिते हथ रखी रीशे अक़दस ते मथे को करे तो ता करीम उहा रात अज अची वई। बाबा या कैसा था ॻाल्हाए? मौला जन चुप। न्याणियूं सभु रोअनि थियूं हिक हिक न्याणीअ खे वठी। अली हिन जगह ते भरोसो ॾेई फरमाइनि था पुट तव्हां त मुंहिंजे लाइ पिया रो, कॾहिं मां तव्हांजे मसाइबनि खे ॿुधायां त मूंखां वधीक तव्हांजा मसाइब थींदा। वरी अमीर ॿाहिरि थो निकिरे आसमान जे सितारनि ॾे थो ॾिसे। आसमान जे सितारनि ॾे मुंहुं करे निमाणा जुमला अली जा ॿुधजो। फरमाइनि था ऐ आसमान जा सितारो मां अली खे ॾिसी वठो मत वरी नज़र न अचो। जेॾी महिल मुंहिंजे आका जन खां न्याणियुनि पुछो त बाबा ई छा ॻाल्हि आहे? पुट बि सभु साम्हूं वेठा पिया त हेठि कंध करे रोअनि।
अली ज़ैनब कुबरा के ये बात पाए गले लगाए तो ज़ैनब दिया मफा बाबा कह रो कि पुत्र मां सोतो से दिखम त जन्नत के दरवाजे ते तुझी मां ऐं तुझो नानो बई बीठा है न हर हर मुस्तफा तो चवे या अली केडो बड़ो मजलूम थी वयो या अली न घबराए बस हानी मूं वट ॿिन ॾींहंनि में अचण वारो तव्हां चुप कई ज़हरा जे धीअनि जा वेण बदन बाबा असांखे छॾे हलिया मुझे इमाम जन फरमाइन त अल्लाह जे हवाले हूं त या अली बादशाह जॾहिं महिल निकिरण जे लाइ थो वञे जॾहिं महिल मस्जिद थो वञे जेके फरीद अदादार वेठा इन्हनि सभिनी जे लाइ तबलीगी जुमिलो थो चवां अली मौला जा जेतिरा बि बच्चा हुया न मौला जन कूफे जे मस्जिदनि में मोकिलिया हुआ तो वञो वञी नमाज़ जनाब हसन मुश्तफा जन तरसिया थोड़ो अली अॻिते हलियो एक अजीब मंजर नजर आयो जेको जिंदगी में पहिरियों दफ़ो हो अली जूं पालियल बदकूं अली जे दामन में चोंपूं हणी बीठी वेठी जेॾी महिल इन्हनि बदकुन दाहूं शुरू कयूं ज़हरा जी धीउ फरमाए थी बाबा ये छा थियूं चवनि सॼी ज़िंदगी में ईअं करे कयो न अथनि अली फरमाए थो मुंहिंजे ग़म में नोहा बि पढ़ंदो तहां बि हितां उथंदव नोहा पढ़ंदव अली अमीर धीअनि ते मोह करे चए थो हाणे हे जानदार था नोहा पढ़नि कुझु देरि खां बाद मुंहिंजो ज़ैनब तव्हां नोहा पढ़ंदी मुझे मौला जन बाहर निकता मौला जन फरमाइन त ज़ैनब धीअ या कुलसूम धीअ पुट जे हिननि खे खिदमत करे सघो त रखिजो न त हिननि खे आज़ाद करे छो ये पंहिंजो दानो पाणी वञी पाण हासिल कनि मां तव्हां खां थो पुछां जंहिंजे बुख ऐं प्यास हैवान जीअ अलीअ खे एतिरो सतायो आहे छा हूंदो करबला में जेॾी महिल असरत घणी हुसैन वियो अली अॻिते हलियो हसन मुश्तफा पोयां तो हले जेॾी महिल मस्जिद जे दरवाजे ते आया अली बादशाह जन फरमाइनि त हसन पुट मुंहिंजो कसम थी मोटियो जी हसन मोटियो अंदर थी घर में दाखिल थियो ज़हरा जो धीअ पूरी आहे हसन भाउ पहुची आयो अॼु बाबे जी कैफियत ॾुखी हुई फरमाइनि था भेण मां न मोटियो आहियां बाबा पंहिंजे सिर जो कसम ॾिनो रोण वारा अजीब हाल हुयो मुझे आका जन मस्जिद में आया अंदर मस्जिद में हूं रहिया पहिरियों नमाज़ पढ़न नमाज खां फारिग थियण खां बाद आज़ान जो टाइम थियो अली मौला जन गुलदस्ते आज़ान ते आया इने गुलदस्ते आज़ान ते भी अली फरमाए तो अल्लाहु अकबर ज़हरा जी भेनरों के सर करे जदी अजबाब जवानो घोड़ान अचो बाबे जवान बुधो लगे तो बाबे जो आखिरी आवान मता कयामत ताईं सिकनियो रवण वारा है ॿियो बि अलिया जय आज़ान ॾिनो कायनात में अली गुजरिया हिन जिन आज़ान ॾिनो हिक अली कूफे में ॿे अली करबला जंहिं कूफे में आज़ान ॾिनो न पाणी पीतो हुयो खाधो खाधो हुई जंहिं करबल सजदे में पंहिंजे लाइ साईं बहादुर हुसैन ऐं उनजे ख़ानदान सां गॾोगॾु मां ग़रीब जे हक़ में बि दुआ घुरंदा तो ख़ालिक़ अॼु जे रात जे सदके क़बूल कंदुसि सैयदनि जा मुकाणी जो अली ॾिनो आज़ान जीअं अंदर आया महराब में बीठो चवंदा नफल जी नमाज़ अली शुरू कई पहिरीं रकात जो पहिरियों सजदो ॾेई सजदे में अली सर रखियो माफ़ कजो अदादारो जीअं अली सर खयो या बेग़ैरत इत्तिबाअ कयो सलवार पेशानी ताईं हली आई अली जो सर ईअं खुलियो जीअं क़ुरान खुलियो मेहराब जी मिट्टी गणी अली पंहिंजे ज़ख्म में तो विझे मस्जिद जा दरवाजा पाण में टकराए वञनि
कुफे के शहर जो दीवारों हलन अली और वो कुफे जो न कायनात हले थी बाहर अंधारी पे भी लगे जिब्रील टूटे आसमान पे चला मोमिनीनों कुफे वालों जागो मजलूम गरीब तो टे मजलूम अहिड़ा गुज़रिया जिनके ज़ख़्म खां बाद खयो वियो आहे त उहे बीह न सघिया। जेॾीमहिल मुंहिंजे अली इमाम के हिक पासे न हसन वरितो ॿिए पासे खां हुसैन एक पासे का हनफिया जेॾीमहिल सहारो ॾेई बीहारियो अली बार बार वेही थो देखो इहो मज़लूम जेको बीह न पियो सघे ॿियो उहो मज़लूम जेको मर्द नाहे केरा मस्तूरा कॾहिं उहा मोहम्मद जी धीअ दरवाजे जे हेठां दरवाजे जे ॿाहिरि लॻल अली जो सहारो ॾे गाॾो ज़ैनब जी सहारो ॾे गाॾो कुलसूम जी सहारो ॾे जंहिंमें मातम त कयो अलाह तव्हांजो मातम क़बूल करे। अली मौला जनो उठारे का बिहार में खाए सके जनीत का भजिया वो मधो कोस कमार जीवो मालक दफा बड़ा खादा चमकाई और यो जो मजलूम जेको भी न तो सके अल्लाह करे तू समी बने दियो वो मजलूम जजर कोई ने एक कमीने पासे में ने रोया हुसैन जमीन पे आयो करबला जो गरीब कोई बने गाजी की लाश पे मौत करे मिट्टी मेहराब अली जे सर में पियला यो खून अखियों का तीरो रीश अकलस का तीरो ये सीनों कपड़ा सजाए ली जो खून में भरल अपने मुजतबा जन बरसाया फरमाइन का पुत्र मुखे छड़ पहया नमाज पढ़ाए जेके रुमायो वडो तुमरो तो बड़ा सुन्नी शिया भाइरो छड़ दैन राज़ी थे जेरी मन मां चो अली मौला जन हसन के चयो केडो नमाज अल्लाह जी सब प्यारा हसन जो पी कर बैठो हसन सजदे में सर रखी चलो सुभान रब्बी अला हुसैन आयो सादा जमुगानी अली के दरब लगी भेनरुन जो यो आवाज अब्बास जे भेनरुन हुसैन जे भेनरुन हसन जे भेनरुन जिब्रील जो आवाज मतो अलाओ कद खुतल अमीरुल मोमिनीन कूफे वारो अली मारो आयो जरी मला मार जो नालो आयो माखम पुत्र ज़हरा जे दियन ते असर जाजो जोर में आयो न हुसैन दे वयो न हसन दे वयो न हनफिया दे वयो कैनी भाले न वयो सिद्धो अब्बास जे तरफ में जंत अलमन वालिया अजला राजा दुनिया भागो मार दी वयो जनाबे उमर बनी फरमाए दियो बाजी पहरा डोरा होयो माका पुछो बाजी दे आयो कैसा अली जे कदमन पे हथ रखी तो दियन जे पर्दे जो वार थी मुके कातिल जो नाम दस उन्हें कमीने जो नाम दस पर्दे समय मुझे ले अली अमीर जन पुछा लिखे
खयन किया खैबरी चादर बिछायन अली मौला के चादर में सुहारन एक बच्चे चादर जे हिस्से जो पलो अली के खणी जरी मल हलन पया मुड़े ॾिसलो जो हुसैन जो बाबो फरमाए तो हसन बचड़ा हाणे मुंहिंजो मोह कर मशरिक दे जॾहिं सिज पियो तो उभरे बाबा छो फरमाईंदा मोमिनन के सबक तो ॾियां जीअं हसन मौला जन पी जो मोह मशरिक के पासे रे करायो अली सिज के ॾिसी जदो आहे सिज मां अली तो जमाए जॾहिं बि तूं उभरियो त मूंखे हमेशा सजदे में लिखो हूंदो मां तुंहिंजो इम्तिहान पियो थो वठां ॾिसां अली जे जुमलनि जो असर केतिरो थो थिए जॾहिं बि तूं उभरियो त मां चओ त सही मां सजदे में आई मौला वजन ईअं जो अखि खोली कुंड मां जीअं हुसैन वठी बीठो न मुंहिंजे मौला जन फरमाईंदा हसन लाल हुसैन खे चओ पलो छॾे बाबा मोट खंड कहिड़ी ॻाल्हि आहे जो ना गवारा थी गुज़रे हुसैन जो खण फरमाईंदा पुट ही मूंखे ज़ख्मी तो रखियो तो हले मुंहिंजे अॻियां करबला पई थी घुमे ही मूंखे ज़ख्मी खणी तो हले हिन खे ॾिसां तो करबला में अकेलो पियो हूंदो कमीना चौड़ा घोड़ा भॼायो दीवाना गाज़ी रहियो दसना अकबर हिकिड़ी नंढड़ी धीअ दस जेका सॾ करे चवंदी चाचा हलिया बाबो बचाए मुझे मौला वजन की गाल कई हमारे सोता पुट मुझे करीब सभई आया सॼे औलाद जो हथ वठी हसन जे हसन पुट मुखों पोहियन जे लाइ अली तूं हसन का बाद मुझे मौला जन छा कयो ज़ैनब जो हथ वठ हुसैन जे हथ में ॾिनन हुसैन जो हथ वठी कुलसूम जे हथ में ॾिनन और वारा जनाब उम्मुल बनीन परे का भी सॾ पई थी करे मौला अली मुझे अब्बास जी कंहिंखे दबर जेके रुमन आया हो तोखे ताक़त ई कोन्हे जो अली जो कम करा तो बचाए सघे रुमन वारा जेॾी महिल साईं फरमायो अब्बास जी भारत कंहिंखे था ॾियो जनाब अली मुर्तज़ा सभिनी नियाणियुनि खे सॼो अब्बास जा हथ वठी हुसैन खे ॾिनल हुसैन खां बाद जनाब अली हिक धीअ जे चादर जो पलव वठी राज़ी जे हथ में ॾेई चवनि था हिन जी भारत हुजई तुंहिंजे हूंदे कंहिं भेण जी चादर न लहे कंहिं भेण खे ताज़ियां न लॻनि ज़ियारत कंदो गुल लॻल हूंदा पल्लो कफन पातल हूंदो मोमिन रोदा हूंदा क़ुरान खणायो जेॾी महिल जनाज़ो निकितो काई धीअ पेरनि वारे बसदा कॾहिं ज़ैनब थी गिरे कॾहिं कुलसूम थी गिरे अली मौला जे पासे रमो करे गादी ते बाबा हिननि जी पार कोट कयूं ईद आयूं करण पिय साधियूं हुयूं ज़ख्मी बाबे मथां वार खोले रुनियूं भेड़ो सादात जो गमज़दा थी वियो घर में तुंहिंजे क़त्ल मुर्तज़ा थी वियो।